सोबुदेरो वेझो ॻोठ कमन सैतो जी रवासण मिसमात शरीफ़ा ख़ातून ज़ाल शमसुद्दीन सैतो दाहींदे ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस जे भाणेजनि अनवर फ़तेह अली मुनव्वर आज़ाद अली मदद अली सैतो कुझु नामालूम माण्हू वठी असांजे घरनि खे बाहियूं ॾिनियूं मना करण ते मथे जवाबदार मुंहुं सईफ़ औरत ते लठियुनि कुहाड़ियुनि सिरोटनि समेत ॿियनि हथियारनि सां हमलो करे ॾिनो। हमले जे नतीजे में मूंखे मुंहं जी खाॾी समेत जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में शदीद धक हयां। धक लॻण खां पोइ मां बेहोश थी वियसि। बाद में जवाबदारनि घर खे ॿाहिरि ॾेई साड़े छॾियो। एडीएनसी सबुदेरो थाणे ते दाख़िल कराई आहे। मुतासिर ज़ईफ़ औरत मिसमात शरीफ़ा ख़ातून एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सूमरो एसएचओ सबुदेरो गुल हसन सूमरो ऐं वसवारनि खे अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे जेल हवाले कयो वञे ऐं असां मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त ॿिए धुर सां राब्तो करण जी कोशिश कई वई पर हिन वक़्त ताईं राब्तो न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।